हाँ बाबा हीअं कर त ज़ैतून जी पेटी पे कराए जल्दी मुझे गाड़ी में विझरायो। ठीक है बाबा, जल्दी क्यों, देर न कयो। शमीर खान मरण लाइ तैयार थी वञ। अॼु जेको तूफान भरजी तो वटाई आहे। तू पागल है या ज़िंदगी खां तंग आई? तो शमीर खान जे ज़मीनुनि ते अची मूंखे धमकियूं ॾेई ललकारे थी। न मां पागल आहियां, न मां ज़िंदगीअ खां तंग आहियां। मां तुझे बद किरदारनि जे करे तुझो मौत बणजी तुझे साम्हूं आई आहियां। तू औलाद जी वहशत में एतिरी त बर्बाद थी वई आहीं जो तू बिना हथियार जे मूं वटि पहुती आहीं। शमीर खान आज़माए ॾिस, ही मुंहिंजा हथ तुंहिंजी गोलियुनि ऐं बंदूकनि खां वधीक मज़बूत आहिनि। लॻे थो त तूं असांजे ख़ौफ़ में अची ज़िंदगी खां बेज़ार थी चुकी आहीं। त पोइ अॼु ई तुंहिंजो शौक़ु पूरो था कयो। हाणे ॿुधाए शमीर खान, कंहिंजी ज़िंदगीअ जा ॾींहं खुटा आहिनि? आखिर ज़ैबो अकेले सर केॾांहुं हली वई? भाऊ यकीन कर तो खबर ही न पई त हू कीअं ऐं केॾांहुं हली वई। मूंखे त तव्हां ते कावड़ थी लॻी। मंज़ूर घटि में घटि तव्हां मां त हुन सां गॾु वञो। ज़ैबो कंहिं ज़ख्मी कयो आहे तोखे? जल्दी मूंखे हुनजो नालो ॿुधाए त कंहिंजी एॾा जुरत थी आहे। मां हिन धरती तां हुनजो नालो ऐं निशान मुटाए छॾींदुमि। मंज़ूर जल्दी वञी कंहिं सुठे डॉक्टर खे वठी अच। जल्दी जल्दी। हाँ भाऊ हींअर ई मां डॉक्टर वठी थो अचां थो। ऐं ॿुधो, ज़रूरी दवाई वठी अचे। वञ वञ जल्दी वञ। ज़ैबो तूं ठीकु त आहीं न? ज़ैबो तूं ठीकु थी वेंदी। मंज़ूर वियो न डॉक्टर ॾे, बसि ईंदो हूंदो। हिमत न हारजांइ ज़ैबो, तूं ठीकु थी वेंदी। नज़रू तू न घबराइजांइ। ज़ैबो दुश्मन खां पनाह वठण खां अॻु नथी मरी सघे। पर ज़ैबो ही सभु कुझु कीअं थियो? कुझु मूंखे बि त ॿुधाए, मूंखे बि त ख़बर पवे न।
ज़ैबो तोखे अंदाज़ो ई नाहे त तूं अकेले सिर बग़ैर हथियार जे दुश्मन वटि वञी सुठो नाहे कयो। हीअ त तुंहिंजी हयाती हुई जो तूं बची आई आहीं। जेकॾहिं तोखे कुझु थी पवे त पोइ? नज़रू, पलांद जी जोश में मूंखे इहा ख़बर ई न पई त मां उते कीअं पहुतसि। अॼु शमीर खान खे न आहे छॾिणो, हू असांजी भेण खे मारे चुको आहे। भाउ गुलज़ार, जंहिं भेण खे अवां जहिड़ा बहादुर भाउ हुजनि उनखे कोई बि मारे नथो सघे। बाक़ी पलांद त शमीर खान ऐं अनवर खान खां मां पाण वठंदसि। भेण, तूं जेकॾहिं असांखे पंहिंजो भाउ सम्झे थी त पोइ असांखे पंहिंजो फर्ज़ अदा करण खां न रोके। न गुलज़ार, ज़ैबो सही थी चवे। ॿिन्ही जो मौत गॾियल ऐं ज़ैबो जे हथां ई थींदो ऐं उहो जल्द ऐं सही वक़्त ते थींदो। बाबा ये टेबलेट तव्हां खां रहिजी वई आहे, हीअ बि खाई छॾियो। ॾे पुट, मुड़ंदी त हूअं ई कोन। टेबलेट खाई खाई मादो ई ख़राब थी वियो। बाबा, रात ख़ैर त हुयो? रईस जो ताक़त ते ॾाढी फायरिंग हुई। हा पुट, ॿुधोसीं त ज़ैबो अकेले से अची रेस जे उताक ते हमलो कयो। बाबा, सभु ॻोठ वारा चवनि था त ज़ैबू पंहिंजे पीउ ऐं भाउ खे पाण क़तल कयो आहे। मासूम भाइरनि खे मारींदे हुनखे शर्म न आयो? हा पुट, मूं बि ईअं ई ॿुधो आहे त हुन हिकु नज़रू नाले धाड़ियल ऐं मिल्कियत जे करे इहो क़दम खयो, जंहिंजी न हिन मुआशिरे में इज़त आहे न वरी ज़िंदगी जी ज़मानत आहे। पर बाबा, मूंखे ईअं नथो लॻे त ज़ैबो ईअं करे सघे थी। रईस अनवर वारा वरी कहिड़ा भला माण्हू आहिनि। मूंखे लॻे थो त मिल्कियत फॿाइण जे लाइ उन्हनि इहा प्लानिंग कई आहे। बसि बाबा, वधीक अलाह तूं ॼाणे। ख़ैर, हाणे ॿियो ॿुधाए, तुंहिंजो मासात जानू हाणे कीअं आहे कुझु माण्हू में या न? बाबा, मासात बराबरि सादो आहे पर चरियो न आहे। हुन वटि जेका मोहबत ऐं सचाई आहे उन जो को जवाब न आहे। तूं सही थी चए पुट, ग़रीबनि वटि त प्यार बचियो आहे। चङो, मां शहर मां थी अचां, पोइ जानवरनि सां मिलंदासीं। भाऊ नसीर, शोरीअ त कहर करे छॾियो आहे। पंहिंजे यार नज़रूअ जे करे पहिरियां पंहिंजा भाइर ऐं पीउ मारे ऐं हाणे वञी चाचनि में हथ विधा अथई। उन्हनि खे मारण ई कढा। बस अदा, इश्क ॾाढी बुरी शइ। इश्क वेड़ा वीरान करे छॾिया। इहा ॻाल्हि अॻे ॿुधंदा हुआसीं, हाणे त अखियुनि सां ॾिठोसीं। ख़ुदा नसीर, अहिड़े से खानदानी माण्हू आहिनि जेका माई जो सठो अथनि। सही थो चए भाऊ, ही चाहिनि त हुनखे झटि पल में चिभाटे छॾनि। बस अदा, चङनि पोयां चुटा ॼमंदा आहिनि। रेस पाण हाकिम खान त ॾाढो भलो माण्हू हो, अलाए कीअं ही खानदानी ॿार खरी पियो। वॾी ॻाल्हि आहे शामिर खान, जो कि टके जी छोरी हमलो करे आई, पर तव्हां कुझु न करे सघियो। सिर्फ़ ॿ गोलियूं हलाए ऐं भॼी निकितो। ख़बर न आहे त उहा कीअं बची वई। मुंहिंजे हिसाब सां त उहा मरी चुकी हुई। ऐं हा, मुंहिंजे पिस्टल मां बि गोलियूं ख़तम थी चुकी हुई। इहा हुनजी खुशकिस्मती हुई जो मां कोन हुउसि। जेकॾहिं मां हुजां न, इहा कॾहिं बि कोन बची सघी आहे। अनवर खान, मां त हुनखे मारे चुको हुयुसि। हुन जा त के ॾींहं बचियल हुआ। तव्हांजी थोरी लापरवाहीअ जे करे असांजी ज़िंदगी ख़तरे में पइजी सघे थी। अरे केॾो न कुंदर जवान आहीं, टीह थो सो बि हिकु मामूली औरत खां। अरे मुड़ुस थी मोड़ींदासीं, जेको थियो ॾिठो वेंदो। बस था,
अज तानो ॾिनो थी इहो तोसां वचन आहे मुंहिंजो जे कॾहिं ज़ेबो खे ॿेले मां मारे तुंहिंजे पेरनि में न उछलियां त मुंहिंजो नालो अनवर न आहे। अनवर खान, मां भी चाहियां थो त तूं जज़्बात में अची ॿेले जो रुख कर त जीअं ज़ेबो हथां तमामु जल्द तुंहिंजो मौत थिए त जीअं तुंहिंजी सॼी मिल्कियत जो वारस मां अकेलो थी वञा। हा, मां अकेलो थी वञा। बाबा साईं कहिड़नि सोचुनि में आहियो? न न पुट, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। बाबा साईं तव्हां हाणे परवाह न कयो, कॾहिं बि ज़ेबो हाणे असांजे ॻोठ में रुख कयो त मौत हुनजो मुक़दर बणिजी वेंदो। प्रभु खे तुंहिंजी बहादुरीअ ते पूरो पूरो भरोसो आहे। लगे तो तुझे माइटन जी तोसां मोहब्बत ही कोने का। अरे हू तो तोखे हथ सां माराइण था चाहे, तॾहिं त पैसा ही नथा वमन। हू चाहिनि था त तूं असांजे हथां मरी जीअं हू तुंहिंजे मिल्कियत ते कब्ज़ो कर। तुंहिंजो छा ख़्याल आहे सेठ? मुंहिंजा पुट अहिड़ा न आहिनि, रक़म वधी आहे, कोशिश में लॻा पिया हूंदा। पूरे कोशिश में लगा पिया हूंदा, कोशिश में लगा पिया हूंदा। जेको था कोशिश कनि जॾहिं तुंहिंजो लाज उन्हनि जे सॾे ते पहुचंदो, मातम कंदा, पिटींदा, पोइ कोशिश कंदा। गुज़ारा हथ खोलीस। हा भाऊ। हिनखे पेन ऐं पनो ॾे त ख़त लिखे पंहिंजे मालिकनि ॾे पंहिंजे सुहिणनि अखरनि सां। लिखो लख त जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदर लख न हथ खे हलाए, जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदर पैसा नज़रू वटि न पहुता त तुंहिंजो लाश तुंहिंजे वारसनि वटि पहुचंदो। लख न लिखंदो वञो। ऐं जेकॾहिं इहो बि लिखो, लिखो न, जेकॾहिं तुंहिंजे पेरनि मां कंहिं बि चालाकी करण जी कोशिश कई, पुलिस खे इतला कयो, हथियार खणी आया, असां सां दुश्मनी करण जी कोशिश कई त पोइ डिब में कारतूस हणी बोरीअ में बंदि करे घर पहुचाईंदुसि। सही कर। घणो थियो? हा गुलज़ार, इहो ख़त हिन जे वारसनि ताईं पहुचाए। डॉक्टर तो परेशान नहीं, असां वटि का तकलीफ़, का मानी, को बोड़, को भाजी, का लस्सीअ में का घटिताई त बाबा तूं परेशान छो थियो? काफ़ी ॾींहं थी यार, मुंहिंजा बचड़ा ॾाढो परेशान आहिनि। हाणे मूंखे सॼो सफ़ा करे छॾियो। भले साईं, मुड़सा मोतबर हिन जो घर में इंतज़ार हूंदो। हाँ, उते तोखे बोड़, पुलाव, मच्छियूं तयारु कर था कराइनि। बाक़ी असां तोखे ॾुखियो रखियो आहे, बुखियो रखियो आहे, ईअं न। हिते जेका छेला ऐं कुकड़ थो खाई उहे छुटा, लस्सी जी चोरी पी थो वञी। हा, बाक़ी निंड कराइण महिल लोली सां कोन था ॾियो। हा, तोखे मच्छर पटींदा हूंदा। हाँ, घर में एसी लॻल अथई। अड़े ॾे, उते मरीज़नि जे जिस्मनि में इहे सुयूं टुपे रत जा पैसा थो कढी खाई। हाँ, तूं काॾे थो करी? उहे त तोखां कोन घुरिया अथई। असां सिर्फ़ु इहो चाहियूं था तूं असां वटि हुज, असांजूं तकलीफ़ूं ॾिस, असांजी मज़लूमियत, असांजी मिसकिनी ॾिस, ऐं वञी साफ़ मूंखे ॿुधाए त सभु दाड़ियल हिकु जहिड़ा न आहिनि। के दाड़ियल अहिड़ा बि आहिनि जिन सां ज़ुल्म थियल आहे, ॾाढ ऐं अन्याय थियल आहे। असीं बि उन्हनि में आहियूं डॉक्टर। बाक़ी जेके तुंहिंजा पोयार आहिनि न, उनखे तुंहिंजो इंतज़ारु पैसनि जे करे आहे बाबा, तुंहिंजे करे। हाँ, कोन थो फाटे न। साईं मरीज़ बि त मुंहिंजा बचड़ा आहिनि,
उन्हनि खे बि त मुंहिंजो इंतज़ारु हूंदो। का ज़रूरत न आहे। तूं जेकॾहिं पंहिंजे क्लिनिक में न पहुते त मरी कोन वेंदा। घिटीअ में डॉक्टर आहिनि। जेसीं ज़ेबो ठीकु कोन थी थिए तूं हिते हूंदे। ज़ेबू हाणे ठीकु आहे, अॼु हुनजी आख़िरी पटी आहे। चङो हाणे छॾे न बकवास खे। पहिरियां ज़ेबो जी पटी कर, हिन ॻाल्हि खे ॾिस। सर्फ निकतो आ ॾिस के कम जो ई कोने को कपड़ा धो त झग करे ई कोन तो भई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन, सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि। केड़ो सर्फ निकतो आ, केड़ो साबुण निकतो आ, समझ में गाल कान थी अचे न। ऐं बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा का चवन उहो बि सुठो कोन निकतो। हाणे गणती न कयो, हाणे गणती न कयो। ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे। उते सॼो सामान आहे। कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो। हैंड वॉश अथव, हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव, गेंडी साफ़ कबी सूप अथव, बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे, हाई क्वालिटी फिनाइल। फर्श साफ़ कयो, हा मतिलबु ॿूथ खे त रोड जी वञेव न, सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी। नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव। कपिड़नि थामनि ऐं शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे। हा शाहीन जे नाले सां। सर्फ गोल्ड अथव, सर्फ सिल्वर आहे, ब्लीच आहे, लेमन मिक्स आहे। सम्झो था न, अछनि कपिड़े जा दाग लाईंदो ब्लीच, लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव। वठे सघे थी था ॿुधायां। अच्छा दोस्तो मुंहिंजा भाइर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई न वठ न लालू का पैसा तो वठी था न। दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा। एड्रेस आहे रेशम जमाली मरूम वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो, सर्फ साबुण हे हो ॿियो सभु कुझु मिले थो। इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 313156262। शहर खां सस्तो ॿुधाइनि। हा शहर खां सस्तो। हा सॼे शहर खां सस्तो रियायत में। हा सही दुकान में वठी अची जाए। सुभाणे मां वठी थो अचां। पहिरियां मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण, पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे। वठी
मसाती ये दंत कडी चौथी खिले बस मासा तो सा प्यार जो थी वियो आहे। इते अच न मसाती ईअं न थिए त हिकिड़नि खे आसरा ॿियनि खे दिलासा हुजनि मोहबत त हिक सां थींदी आहे न। हा मासा आसरा भी तो खेन त दिलासा भी तो खेन। इते अच न हा जई चवंदा जो हिन त रत डांगीअ ते बि वरंदो आहे पर मां त तुंहिंजो मसात आहियां न। मसात हाणे देरि थिए थी छा? हा मासा पोइ मासा मां हाणे हलां पोइ वरी कॾहिं ईंदीअ मसात? बस मासा जॾहिं अलगोज़ो वॼाईंदे न मां पाण ई अची वेंदसि। वाइदो? हा मासा वाइदो। हाणे हलूं था बि। मासात नरो मासात खुदा ज़ालम खां पाण हिसाब वठंदो मासात नरो नरो मासात मां मासड़ सिकंदर खे वठी अचां? न मासात बाबा के कुछ न चइजांइ। बाबा अॻे ई दिलि जो मरीज़ आहे कुछ थी न पएसि। ठीकु आहे भला मां मासड़ सिकंदर सां मिली अचां। मासात ये रत मसाती मसाती हुननि मूंखे ॾाढो मारियो आहे। तोखे हुननि ज़ालिमनि घणा धक त न हया आहिनि? पर मसाती हुननि ज़ालिमनि तोखे बि त मारियो हो न। मां हुननि खे न छॾींदुमि अल्लाह, मां हुननि खे भींड हणंदुमि। न मासात
मूंखे कुझु न थियो आहे। मशाती तो तू रोई छो थी? हाँ ॾिस मशाती तोखे न कुझु थिए हा न त अला मां मरी वञा या मशाती। मासा त ईअं न चइबो आहे। अलाह तोखे वॾी ज़िंदगी ॾे। पापा ही आहे मासात जानिब। पर अॻे त मासड़ जो नालो सिकंदर हो, हाणे नालो मटाए पापो रखियो अथई छा? मासा त अंग्रेज़ी में पप्पा पीख चइबो आहे। पोइ मशाती ईअं ॿुधाए न। जानव ही तो का रत कहीं कढियो आहे? पापा मासात बाथरूम में किरी पियो त धक्को लॻो अथसि। अई बा एॾो कूड़, भली कूड़ हणो अलाह साईं जो ॾोह थींदई। मूंखे छा आहे मसड़ थोरो परे त थी। अचो पापा तव्हां बि आराम कयो। रेस ॾाढो ॾुख थियो आहे अमीर खान जी मौत जो। हा वरी बख़्श खान पुट जे विछोड़े त हया मुंहिंजो बि झोरे विधो पर छा करियां, हू बि मुंहिंजी भाइटी आहे। हाणे पलाक कया त मां कंहिंखां पलाक वाह शामिर खान तुंहिंजो सब्र, पुट बि तुंहिंजो मारायो अथई, कोई बि तुंहिंजी शाह त डिगी नज़र। अदा नसीर भाऊ शमीर खान जी शाती वॾी आहे, ख़ुदा हुनखे डिगी नज़र ॾिनी आहे। हिन कॾहिं बि कंहिंजो बुरो न कयो ऐं हिन औरत ख़सीस मिल्कियत ऐं धाड़ियल नज़रूं जे चवण ते असांजे खानदान खे तबाह कयो आहे। ईअं न चओ अनवर खान, हूअ वरी बि असांजी न्याणी आहे। तव्हां घणो सठो आहे रेस। माईअ जो ज़ुल्म हाणे हद खां वधी वियो आहे। जे हाणे असां हुनखे गॾिजी न रोकियो त शायदि तव्हांजे खानदान जो को बि फ़र्ज़ ज़िंदा न रहे। बाबा हाणे छॾियो हिन ॻाल्हियुनि खे। तॾहिं जो माहौल आहे, वक़्तु आयो त सॼे राज भाग खे घुराए अहिड़ी सलाह ज़रूरु कंदासीं। चङो रेसा हाणे असांखे इजाज़त आहे। शमीर खान अमीर खान खां पोइ हाणे तुंहिंजा ॾींहं बि खुटण वारा आहिनि। अफ़सोस मां हाणे वधीक तोखे जीअण जी महिनत नथो ॾिस। अनवर खान सुभाणे जो सिज ज़ेबो खे नसीब थियणु न घुरिजे। तव्हां परवाह ई न कयो अदा, मुंहिंजा माण्हू हाणे खां ई हुनजे कठ लॻी चुका। मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। जी बाबा चओ। पुट सतार खान जो पुटु अयाज़ खान जेको मेडिकल जे आख़िरी साल में आहे, ॾाढो सुठो छोकिरो आहे। मां हुनजे पीउ सां तुंहिंजे रिश्ते जी ज़बान करे आहियां। छा बाबा तव्हां मुंहिंजे बग़ैर पुछा जे मुंहिंजे रिश्ते जी हा करे आया आहियो? मां हिकु पढ़ियल लिखियल छोकिरी आहियां। मूंखे इहो बि हक़ न आहे जो मां पंहिंजो जीवन साथी पाण चूंडे सघां। छा मतिलबु आहे तुंहिंजो? तूं सम्झे थी त मां ॼाणी वाणी तुंहिंजे ज़िंदगीअ बाबति ग़लति फ़ैसिलो कंदुसि? बाबा जे तव्हां नाराज़ न थियो त मां तव्हांखे ॿुधायां त मां पंहिंजो जीवन साथी चूंडे चुकी आहियां। छा? केरु आहे उहो? बाबा वो मासा जानिब। छा तूं होश में त आहीं? हाँ बाबा मां मुकमल होश ऐं हवास में आहियां। बाबा तूं सम्झे छो नथी?
हू हिकु चरियाण एक नॉर्मल छोकिरो आहे। बाबा हिन मकारी वारे दौर में जेका उन वटि मिल्कियत आहे सो ॿिए कंहिं वटि न आहे। उहा आहे सच्चाई, सादगी ऐं प्यार। न पुट, थोरो मुंहिंजो ख्यालु कर, मां हुन सां वाइदो करे चुको आहियां। पर बाबा वाइदो त मां बि करे चुकी आहियां। तव्हां बि त मुंहिंजी मोहबत जो ख्यालु कयो। चइबो त तोखे पंहिंजे पीउ जी इज़त जो को बि ख्यालु न आहे। मूंखे झेड़ी जी ज़रूरत न आहे। पर बाबा न चओ मूंखे बाबा। जॾहिं तूं मुंहिंजो चवण ई नथी करी त तुंहिंजो मुंहिंजो कहिड़ो रिश्तो? बाबा 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 इसे एम्बुलेंस रखो। भैया मैं शादी करने लाए तैयार है। तव्हां जीअं चवंदो मां वही कंदसि। बाबा 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 मुंहिंजा मिठा बाबा बाबा उथो बाबा। भोतारा जेको हुकुम धणीअ जो। भोतारे जेका रबई रज़ा। भोतारा नंढे रईस अमीर खान जो बेदर्दी सां क़त्ल जो ॿुधी असांखे ॾाढो सदमो रसियो आहे। हाँ सुबेदार, शायदि रब खे इहो ई मंज़ूर हुयो। बाक़ी ही ॾींहं त असांजे सदमनि सां जा ॾींहं आहे। बाक़ी तव्हां पुलिस वारनि हद करे छॾी आहे। जेकॾहिं असीं पाण था पलां त कयूं त चओ था चङा मुड़ुस कानून हथ में रखणु। रईस तव्हां सही था चओ। हाणे त वाकई हद थी वई आहे। तव्हां डीपीओ साहब सां ॻाल्हायो, हू पाण ऑपरेशन लाइ तयारु आहे। वाकई ईअं थियो त पोइ नंढा वॾा टोला ॿई मारिजी वेंदा। वाकई साईं, वॾा ॾोही नंढनि मुक़ाबले में भॼी था वञनि। ठीकु आहे, असीं पाण ई डीपीओ साहब सां ॻाल्हायूं था। नींदर बि नंढी, जुमा बि घणा। दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आऊं खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं अच्छा थींदा। हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया आहिनि हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी वठी थकिजी पिया आहियूं। रिश्वत मिले कोन थी, पघार मां पूरी कोन थी थिए, रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि। हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां? मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी, ख़ुदकुशी करे छॾिया साहब। हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे। कीअं मसलो हल थी वियो? हिन महिल डंडो खयो, मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि, क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे। वरी वॾियूं बोतलूं भरी पियूं। हे ॾिस न, हे ॾिस। वाह वाह, मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे। हा वाह वाह, माना हे सस्तो सामान साईं, अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फनाइल, सर्फ ऐं सूप। राब्ते लाइ 031385626882। जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त ज़ेबो सॼे ज़िले में मुसलसल वारदातूं करे माण्हुनि जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। उन सिलसिले में शमीर खान समेत केतिरा ई नेकमर दाई थी विया आहिनि। मूं ही मीटिंग इन करे कराई आहे त जीअं समूरनि हदनि जी इंफॉर्मेशन गॾाए ज़ेबू ऐं संदसि टोले ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन करे सघिजे। सर ज़ेबो समेत सभिनी नंढनि वॾनि टोलनि जा लंघ मुंहिंजे हदनि में आहिनि। नफ़री एतिरी हुजणु घुरिजे त उन्हनि जा लंघ बंदि करे आसानीअ सां भॼण खां रोके सघूं। यस मिस्टर जावेद। सर जीअं त बेले में झाड़ियलनि जे पनाहण वारो हिसो एतिरो त घाटो आहे जो उते असीं गाॾियुनि वसीले नथा पहुची सघूं। तव्हांजो छा ख़्यालु आहे त पोइ छा करणु घुरिजे? सर जेकॾहिं उन्हनि जे पनाहनि ते ओचितो हेलीकॉप्टर सां शेलिंग कबी त हू 5 लखनि मां ॿाहिरि भॼंदा त उते खेनि आसानीअ सां पकिड़े या मारे सघिजे थो। आउं तमामु जल्द इज़ाफ़ी नफ़री, जदीद असले ऐं हेलीकॉप्टर जो इंतज़ाम करियां थो। तव्हां ज़हनी तरह तयारु रहो। थैंक यू।
भाउ जानब अञा हिते वेठो आहियां मासात मेहनात जी शादी आहे उते त हलूं मासात जी शादी आहे न भाउ ईअं नथो थी सघे मासात मूंखां सवाइ ॿिए कंहिंसां बि शादी न कंदी दादा हुन तोसां मज़ाक कई हुई जेकॾहिं तोसां प्यार हुजे असां त पोइ हुन सां शादी छो करे हा मसाती ये दंत कडी चौथी खिले बस मासात तूं सां प्यार जो थी वियो आहे पोइ वरी कॾहिं ईंदी मासाती बस मासात जॾहिं अलगो जो वॼाईंदो न मां पाण ई अची वेंदो वाइदो हा मासात वाइदो जॾहिं अलगो जो वॼाईंदो न मां पाण ई अची वेंदो पत नथी अचे न हाँ ॾिस त मां अलगो जो थो वॼायां कीअं न मासात अचे थी मुंडे वो हिन वक़्तु कुंवार लगी वेठी आहे वो भला कीअं ईंदी हिन रूप में चङो मालगो जो वॼायां थो ॾिस त कीअं नथी मासात अचे लोग पाती आए चले पकी पिजरे वाले के जको
जेकॾहिं तुसां हिन सां शादी करणी न हुई त हिन फ़क़ीर सां प्यार जा टिकाई तव्हां सदाई असां ग़रीबनि सां अहिड़ी तादी कई आहे तव्हां अमीर सदाई असां ग़रीबनि सां अहिड़ी तादी कई आहे अरे मुझे फकीर जाना मुझे किलो किस करे चलो मुझे डाले वाला अरे जो मुझे पाजो प्यारो करो मनोज अरे तो बाबा मुझे जाने पके अरे मिनाज होश कर पुत्र होश क्या अञा मां होश क्या तव्हांजी बेहोशीअ खां हिकिड़े मासूम इंसान जो क़त्ल थी वियो आहे अञा मां होश क्या बाबा तव्हां सां फिल्म जे आसमाननि जा कातिल आयो जाने को खुद सी मगर हुआ को तुझे लाए पाया ही है जाने को भाऊ नज़र अची त मां ऐं अधी ज़ेबो हेॾो पुलिस खे कंट्रोल कयूं था तव्हां हेॾो ख़्यालु सूबेदार कर दो नहीं सर कलाती मंदिर में हमारे कटे दो यहाँ क्यों ख्याल करो
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 नजर मोहम्मद खुदा जे वास्ते मूंखे न मार, मुंहिंजो को बि ॾोह न आहे। न न तुंहिंजो त को ॾोह ई न आहे। वॾा गुनहगार त असां आहियूं, सरकार जा बि ऐं राजन जा बि। कोन्हे देखा तो कंदे हिसाब किताब ॾिस त कंहिंसां कंहिंजूं केतिरियूं जातियूं आहिनि। अखियूं खोल सूबेदार, मां हिकु घर जी औरत आहियां, अॼु ॿियनि मर्दनि जे विच में वेठी आहियां। उन जा ज़िम्मेदार तव्हां आहियो, तव्हां आहियो। बंदि कर पंहिंजी ज़बान खे। अरे तव्हां कॾहिं सोचियो आहे, हाँ तव्हां कॾहिं कानून जे मुहाफ़िज़ ऐं ज़मींदारनि रईसनि वॾेरनि सोचियो आहे त असीं मज़लूम जॾहिं हथियार खणी बेला वसाईंदा आहियूं तॾहिं बि तव्हां असां सां ॻाल्हियूं करण जे बजाए असांखे गोली जो निशानो बणाईंदा आहियो। पोइ छो न असां बि गोलियूं हलण ते मजबूर थी पऊं? इन सॼे जा ज़िम्मेवार तव्हां कानून जा मुहाफ़िज़ ऐं वॾेरा आहियो, तव्हां आहियो। सूबेदार भॼणो थी त अॼु भॼ। भॼण वारा ॿिया थी गोली हलाइणो थी सीने में हलाए। सुभाणे माण्हू चवनि सूबेदार सलाहुद्दीन बुज़दिल हो, पुठी में गोली खाई मरी वियो, हलाए गोली। जेकॾहिं तोखे सीने में गोली खाइण जो शौक़ु आहे त पोइ बंदि कलमो।
देखो असां तुंहिंजा चाचा आहियूं ग़लतियूं को तव्हां सभिनी खां थींदियूं आहिनि पर इहे दादी कर न मारा पुटु तव्हां जहिड़ा वहशी दरिंदा मुंहिंजा चाचा नथा थी सघनि न कंहिंजा पीउ न कंहिंजा भाउ तव्हांखे सभ खां वधीक दौलत आहे वो तो मां तो इहो सोचियो बि कोन हो पर मूंखां दौलत जी लालच में हिन शमीर खान इहे सभु थो कराए थी पंहिंजे पलीत वात मां न्याणी जो लफ़्ज़ चई न्याणी जी तौहीन न कर जिन इंसाननि जी अखियुनि ते लालच जा खोटा चढ़ियल हुजनि उन्हनि जे आॾो सभु रिश्ता ख़सीस था थी वञनि तो ज़ेबो वरी बि सोच मां तुझे पीउ बराबरि आहियां पुटु दिलि पैरां जो कटे पुटु मुस्लमान खे दिलि में रंजो हिकु सुठी ॻाल्हि आहे पुटु तव्हां त मुस्लमान परे हिकु सुठा इंसान बि नथा थी सघो तव्हां एतिरो करण जे बावजूद बि मूंखे राजन में बदनाम कयो आहे त मां पंहिंजे पीउ ऐं भेरनि जो क़त्ल नज़रूं ऐं मिल्कियत जी लालच जे करे कयो आहे मूंखां ग़लती वजह तो थी वञे पुटु मूंखां ग़लतियूं पर यकीन करे जेका बि थी वञे न सभु अनवर ख़ाल करायो तूं त मूंखे प्यारी हुई मुंहिंजो भाउ मूंखे ॾाढो प्यारो हुयो यकीन कर मां हुनखे हमेशह पंहिंजे पीउ बराबरि सम्झंदो हुउसि अलाए सभु ॿुधाए न कई आहे पुटु तूं मुंहिंजी न्याणी आहे पुटु तूं मां इहो सोचे बि न पियो सघां हिन मूंखे दौलत जी लालच ॾिनी हिन सभु कुझु करायो थी मूंखां इहो कूड़ तोड़े पुटु कूड़ तोड़े असांखे माफ़ी ॾियो नज़रबंद खान असांखे माफ़ी ॾियो ईअं न कयो माफ़ी तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां पंहिंजे ॾोहनि जो इक़रार कंदो गोठवारनि जे साम्हूं असांखे मंज़ूर आहे पर असांखे माफ़ी ॾे नज़रबंद खान माफ़ी ॾियो तूं माराए चयो मां त इहे न कर मुंहिंजी न्याणीअ सां न कर पर मुड़े कोन आख़िर माराए मां माराए कुड़ा सब लालच मूंखे ॾिनई गॾु करा जॾहिं सभु त हिनखे मारियो न के मारियो ख़बर पए मुंहिंजी त मासूम न्याणीअ सां ज़ुल्म कयो गोठवारा ॿुधो हिननि जो सच हिननि जे वात मां हाँ मां मञा थो त असां ॿिन्ही मिल्कियत जी लालच में अची पंहिंजे जिगरी भाउ ऐं मासूम भाइट जो क़त्ल कयो आहे मां मञा थो त असां कातिल आहियूं पंहिंजे मासूम भाइट लाइ पंहिंजे भाउ जा कातिल आहियूं असां कातिल आहियूं असां बिल्कुलु सज़ा जे लाइक़ु आहियूं ऐं बाबा खे बि हिन मारायो ऐं अॼु ज़ेबो ते बि इल्ज़ाम पूरा हिन हणाया त हिन मुंहिंजी न्याणी आहे ख़ुदा जो कसम आहे न्याणी आहे मुंहिंजी ही कूड़ थो ॻाल्हायो मूंखां सभु ॾोह हिन शख़्स कराया आहिनि हिन ई मूंखां ॾोह कराया आहिनि कूड़ो आहे ॿुधो था गोठवारो हिननि ॿिन्हिनि ख़सीस पैसे जे करे असांजो वसंदड़ खानदान तबाह करे छॾियो मां जहिड़ी घर जी औरत खे ॿेले जो जानवर करण ते मजबूर करे छॾियो यकीन कयो त ही कूड़ थो ॻाल्हाए मूंखां जेके बि ॾोह थिया उन में ई शामिल आहे हिन ई मूंखां सभु ॾोह कराया हिन ई मूंखां ॾोह कराया हिन जो पंहिंजो पाण खे कढी थो वञे मूंखे चए थो मां ॾोह ई आहियां हाणे तव्हांजी ॾियारी बंदि हाणे मां बि कुझु ॻाल्हाईंदुसि असां खां न ॾिजो तव्हांजा दुश्मन थी न ही ज़ालिम ॾिजो न असांजे वेझो जो हट गोठवारो मां नज़र मोहम्मद नज़रू धाड़ेल ज़ालिमनि जे ज़ुल्म जो सतायल जिन मूं मज़लूम इंसान खे धाड़ेल थियण ते मजबूर कयो हिननि मूं ते तोहमतूं मरियो हिन ज़ालिम इंसाननि जिन खे पंहिंजे रत ते एहसास न थियो पंहिंजे खून ते गोलियूं हलाईंदे हिननि खे को कंकार न आयो उन्हनि मूं ते तोहमत हई त मां ऐं हीअ मासूम ऐं मज़लूम न्याणी
अहिड़ी ॻाल्हि कॾहिं मूंखे बि शर्म थो अचे, पर शायदि इन्हनि बेशर्मनि खे को बि शर्म न ईंदो अचे। ॻोठ वारो, मां दाड़े ज़रूर आहियां, मगर ख़ुदा गवाह आहे त मुंहिंजे हथनि सां को बि मज़लूम हरीफ न आहे मरियो। सोचो, मां दाड़े ज़रूर आहियां, पर हिन रैसन वॾेरनि जहिड़ा बेग़ैरत न आहियां। अॼु तव्हांजे अॻियां इहो सबूत बि ॾे ॿुधायां थो त ज़ैबो मुंहिंजी भेण हुई, आहे ऐं रहंदी। ज़ैबो, मूं पंहिंजा सभु वाइदा पूरा कया। हाणे तुंहिंजा दुश्मन तुंहिंजे साम्हूं आहिनि ऐं तुंहिंजे हथनि में बंदूक आहे। ही तुंहिंजा दुश्मन आहिनि। हलो गोली।